अल्लाह अल्लाह जी ऊंचा आयो थोरो थोरो वेझो हो अल्लाह अल्लाह ऐठे हैं अल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम الذين يتبعون الرسول النبي الأمي الذي يجدونه مكتوبا عندهم في التوراة والإنجيل يأمرهم بالمعروف وينهاهم عن المنكر صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وأصحابه أجمعين स्टेज ते रौनक अफरोज़ मुझे मुर्शिद करीम जा शहजादगान उलमाए किराम ऐं मुझा प्यारा दोस्तो बुजुर्गो भाइरो ॻोठ दरिया बेग मुगल हिन आस्ताने गुलज़ारे इलाही में अज ही नूर भरी महफिल ॾिसी दिल ॾाढी ख़ुशि थी वई। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। दिल जे अथाह गहराइयुनि सां पंहिंजे बिरादर अज़ीज़ पीर तरीक़त हज़रत साईं शफ़ीउल्लाह अल मारूफ मुनवर साईं जन खे हदिये तबरीक पेश कयां तो जन ॾींहं राति जान फिशानी करे मेहनत सां हिन आस्ताने के आबाद कयो आहे। अल्लाह जे दर ते दुआ है त अल्लाह ताला हिन आस्ताने जे फैज़ के क़यामत ताईं जारी ऐं सारी फरमाईंदो। हिन ॻोठ जा रहवासी जन ही ज़मीन जो टुकड़ो अल्लाह जे घर जे लाइ वक़ुफ़ कयो उन्हनि पंहिंजे लाइ जन्नत जा बाग हासिल कया। मरहूम मग़फूर आशिक रसूल छुट्टो फ़कीर मूं त आख़िरी भेरो जॾहिं ॾिठो त मूंखे ईअं लॻे पियो त हिन ते का ख़ासि अल्लाह जी महिरबानी थी आहे। उन जा भाइर ऐं उन जे खानवादे वारा
सभिनी के मुबारक हुजे जो ही अल्लाह जो घर आबाद आ अल्लाह तव्हां के दुनिया में आखिरत में आबाद कंदो। जमीन इते रहिजी वेंदी, मिल्कियतूं माल इते रहिजी वेंदा, पर जो अल्लाह जो घर ठहियो, रब जो बैत ठहियो, खल्क खुदा जी नमाज़ूं पढ़ंदी, सजदा ॾींदी, तिलावत थींदी, अल्लाह जो ज़िक्र पियो थींदो, असीं वञी कब्रुनि में पवंदासीं पर अजुर ऐं सवाब जो मीटर पियो हलंदो, सवाब पियो। सुभान अल्लाह। हिननि मीज़बाननि खे, हिन ॻोठ वारनि खे हिन आस्थाने जी मुबारक हुजे जिते हर महीने मुहम्मदी महफिल थी। अज़ान जो आवाज़ जेसी ताईं वेंदो आहे, क़ुरान जी तिलावत जो आवाज़ जेसी ताईं पहुचंदो आहे, हर सुकी ऐं आली शइ जे मथां अल्लाह जी रहमत वसी। जेॾी महिल हिन मस्जिद शरीफ जे मीनारनि तां अज़ान जो आवाज़ थो अचे त दरिया बेग मुगल जे कख पन ते अल्लाह जी रहमत थी वसे। असां सभिनी खे हक़ आहे हिन आस्थाने खे मोहब्बतुनि सां आबाद रखूं, हिन आस्थाने जा पंधड़ा कंदा रहूं, ऐं जेको हिते पहुतो सो ॼणो मातली शरीफ पहुतो। छो त ताल्लुक जुड़ियल आहे, सिलसिलो मिलियल आहे, कनेक्शन जुड़ियल हूंदो आहे त पावर हाउस सखर में आहे पर तव्हांजे ॻोठ जी बत्ती, तव्हांजे कमरे जी बत्ती ॿरी पवंदी आहे, पर जे कनेक्शन टुटी वञे त ॻोठ ई हूंदा हो। जी समझो था न, जे कनेक्शन टुटी वञे न त उहो घर हूंदा हो, जे ॻोठ जो कनेक्शन टुटी वञे उहो ॻोठ हूंदा हो हूंदो आहे। त ही जेको ताल्लुक गुलज़ारे इलाही जो मातली शरीफ सां, मातली जो ताल्लुक मदीना मुनव्वरा। अल्लाह जे दर ते दुआ है, रब करीम साईं जे फैज़ में मजीद बरकतूं अता फरमाए, साईं जे मुरीदन के शाद ऐं आबाद रखे, ऐं जेकी हिन आस्थाने ते पंधड़ा करे अचन था अल्लाह उन्हनि जे दिलुनि के मदीने वारे मीर जी मोहब्बत सां भरपूर फरमाए। अल्लाह जे पाक कलाम जा सूरतुल आराफ जा कुछ लफ्ज मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कया। इन्हनि लफ्ज़नि जे अंदर अल्लाह जल जलालहू जल शानहू मदीने वारे मीर जी वाखाण कई, मुस्तफा के मञण वारनि जी तारीफ़। ज़बानूं हिते अथव या घर छॾे आया आहियो? खुश आई जानी छा चयो? अल्लाह मदीनो ॾेखारींदो। अल्लाह जो पाक कलाम, रब जो फरमान, الذين يتبعون الرسول النبي الأمي, उहे माण्हू जेके इत्तबा कनि था, ताबेदारी कनि था, फरमाबरदारी कनि था उन रसूल जी जेको ग़ैब जूं ख़बरूं ॿुधाईंदो। उहो रसूल जेको कुछ जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे, जंहिंजी के इंसान के खबर ना है, के जिन्न के खबर ना है, के फरिश्ते के खबर ना है, उहे खबरूं मदीने वारे मीर के रब नबील उम्मी,
वो नबी जेको के उस्ताद वट न पढ़ियो के मास्टर के डॉक्टर के प्रोफेसर वट न पढ़ियो उन्हें के पढ़ाइण वारो पाण अल्लाह हुआ। सुभान अल्लाह। जेकॾहिं मास्टर पढ़ाई दो शागिर्द में ओतरी लियाकत थींदी जेतिरो मास्टर जो चाड़ो हूंदो। जेकॾहिं लेक्चरार पढ़ाई दो उन शागिर्द में ओतरी सलाहियत हूंदी जेतिरो लेक्चरार जो पंहिंजो इल्मी अंदाज हूंदो। जेतरी उन्हें जी इल्मी लिमिट हूंदी ओतरो पंहिंजे शागिर्द के इल्म अता कंदो। पर जिनजो उस्ताद अल्लाह जेकॾहिं मास्टर हुजे सिंधी वारो उनखे चओ त चीनी पढ़ा चीनी बोली पढ़ाई दो इन्हें असां वारे सिंधी मास्टर के तो पठाणन वारी बोली कोन ईंदी थड़ा माशा फरमाशा वारी जी। हिकिड़ो मदीने शरीफ में माण्हू ॾिठो वियो मोबाइल कन ते हुजेसि छे हाले थे कुछ है मैं कुछ है मुझे या तुझी मोबाइल या बोली तुझी समझे थी यदि तहाजी सिंधी समझे थी बाकी असांजी बरोजगी न समझे। उस्ताद सिंधी जानंदो शागिर्द के सिंधी पढ़ाईंदो। उस्ताद अंग्रेजी जो काबिल हूंदो अंग्रेजी पढ़ाईंदो। चीनी जो काबिल हूंदो चीनी बोली पढ़ाईंदो। पर जेतिरियूं बोलियूं उस्ताद के ईंदियूं ओतिरियूं शागिर्द के सेखारींदो। पर के उस्ताद के 4 बोलियूं के 5 बोलियूं के 7 बोलियूं आखिर गाल खुटंदी। इन वक्त हिन दुनिया जे अंदर 1000 खां वधीक बोलियूं थियूं ॻाल्हायूं वञनि। चो 1000 खां मथे बोलियूं ॻाल्हायूं थियूं वञनि। तव्हां जेकॾहिं जर्मनी में वञो त जर्मन बोली दॿे में ठिकिरियूं जी। मां तुर्की में वियुसि वो तुर्की ॻाल्हाइनि मां उन्हनि सां अरबी या उर्दू या फारसी न अरबी सम्झनि न फारसी न सिंधी वो मेरे इशारनि ते पियो हलेगा। दुनिया में को भी उस्ताद अहिड़ो न आहे जेको हर बोली ॼाणंदो हुजे पर मुंहिंजो मालिक रब हर बोली जो ख़ालिक आहे। रब फरमायो अन्नबील उम्मीया मुझो उम्मी नबिया जेको के उस्ताद वट न पढ़ियो आ जेके पढ़ाइण वारो अल्लाह खुदा जो कसम अल्लाह जे तोखे खुश नसीबी नसीब करई न ऐं रात जो ख्वाब में मदीने वारे जो दीदार थिए। मदीने वारो तोसां अरबी में कोन ॻाल्हाईंदो तुंहिंजी बोली सिंधीअ में ये पठान मुस्तफा जो उम्मती हुजूर के ख्वाब में ॾिसे त मदीने वारो मीर उन सां अरबी न ॻाल्हाईंदो उन सां पश्तो में ॻाल्हाईंदो। अंग्रेज दीदारे मुस्तफा करे तो उन सां मदीने वारो अंग्रेजी में ॻाल्हाईंदो। कायनात में जेतिरियूं बोलियूं हिन मदीने वारे मीर के रब हर बोली रब तो फरमाए वअल्लमक मा लम तकुन तालम महबूब जेका तू न जानदो है न गाल हर उहा गाल मूं तोखे पाण पढ़ाई। मालम तालम जेको तू न जानदो है उहा मूं रब तोखे पढ़ाए छॾी आहे। वकान फदलुल्लाह अलैका अज़ीमा तुझे मथा अल्लाह जो तमाम वॾो सुभान अल्लाह। आसमाननि जा इल्म मदीने वारे साईं वटि ज़मीनुनि जा इल्म मदीने वारे साईं वटि
मुस्तफा करीम वटे उच्च जा इल्म, ज़ाहिर जा इल्म, बातिन जा इल्म, पूरी कायनात में जो कुछ इल्म पखड़ियल है मदीने वाले साईं के रब हर इल्म ॾेई छॾियो। रब फरमाए छो अल्लज़ीन यत्तबिऊन रसूल, ओए माण्हू जेके मुंहिंजे कासिद मुंहिंजे मोकिलियल रसूल जी ताबेदारी करे। उहो रसूल जेको कुछ जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे, उहो रसूल जेको कंहिं उस्ताद जे पढ़ाइण खां सवा पढ़ियल आहे। अल्लज़ी यजिदूनहु मक्तूबन इंदहुम फित्तौरात वल इंजील, जंहिंजा तज़किरा आसमानी किताबनि में मूं रब लिखी छॾिया। तौरात में मुस्तफा जो ज़िक्र, इंजील में मदीने वारे जो ज़िक्र, ज़बूर में मदीने वारे मीर जो ज़िक्र, सोफ़े इब्राहिम में, सोफ़े आदम में, सोफ़े मूसा में, जेके बि आसमानी किताब लाथ में, हर किताब में मूं पंहिंजे मोहम्मद मीर जो ज़िक्र। निंड फिटी अथव। किस्मत असांखे मिलिया आहियूं, सोनी जान छॾण वारो मथे करे जो सुभान अल्लाह। हिन यार जी अञा निंड कोन फिटी। ओ बि चवंदई ओ खुतबे में लठ इमाम छो खणी बीठो आहे, जवाब ताके के निंड अचे त हणी करे। सुभान अल्लाह। अल्लज़ीन यत्तबिऊन रसूल, उन रसूल जी फरमाबरदारी था कनि जंहिंजो ज़िक्र तौरात में, जंहिंजो ज़िक्र ज़बूर में, जंहिंजो ज़िक्र इंजील में। उहो नबी जेको अञा धरती ते आयो न हुयो, धरती ते जलवगर थियो न हो, पर हर नबी मदीने वारे मीर जी वाखाण करे ॿुधाई। हर किताब में मदीने वारे साईं जी वाखाण हुई। ऐं इहा बि ख़बर हुई त ज़ात कहिड़ी, कबीलो कहिड़ो, शहर कहिड़ो, सूरत कीअं हूंदी, सीरत कीअं हूंदी, ॻाल्हाइण कीअं हूंदो, हलण कीअं हूंदो, आसमानी किताबनि में अल्लाह ताला मुस्तफा जे आमद खां अॻ में मदीने वारे मीर जा तज़किरा लिखी छॾिया। क़ुरान त सॼो ई भरियल आहे मुस्तफा जी वाखाण सां। क़ुरान जे पारनि में आसमान जे तारनि में रब जे ज़िक्र सां ज़िक्र महबूब मोहम्मद मुझे दिलड़ीअ जो जपरी पे कर, मुझे दिलड़ीअ जो दिल पर अल्लाह ॾियण ते वंडो हथ हबीब जे, ओ सुहिणो सखी सरवर महबूब मोहम्मद मुंहिंजे दिलड़ीअ जो दिल पर। तौरात में लिखियल हुयो त मुस्तफा जी आमद मक्के में थींदी, मुस्तफा जी हिजरत उन शहर में थींदी जेको खजूरनि वारो शहर आहे, खजुनि वारो, खजुनि जे बागनि वारो शहर आहे। सुभान अल्लाह।
आसमानी किताबन में लिखल हुयो त आसमान में हिकड़ो तारो आ जेको उभरंदे पासे माइल हुआ जॾहिं मुस्तफ़ा जी विलादत थींदी त उहो पंहिंजी जाइ छॾे सुर्की मके जे मथां अचे सुभान अल्लाह जेके आसमानी किताबन जा आलिम हुया राहिब हुया आबिद हुया उन्हनि खे इन्हनि निशानियुनि जी परूड़ हुई सुध हुई ख़बर हुई त कहिड़ियूं कहिड़ियूं निशानियूं आहिनि मोहम्मद अमीर जे अचण जूं पोइ हिकिड़ो वॾो यहूदी आलिम हुयो सीरत हलबिया जिल्द पहिरियों सुफ़ो नंबर 101 में रिवायत आणे त यहूदियुनि जो वॾो आलिम हुयो उन मके वारनि खे पे चयो इज़ा तहरक अन्नल कौकबल मअरूफ इंदकुम जेको सितारो ॾिसो था इहो सितारो मोहम्मद अमीर जे विलादत जी निशानी जॾहिं इहो पंहिंजी जाइ छॾे सुर्की ओलहॾे ईंदो इज़ा तहरक वसार अन मौदी जॾहिं इहो पंहिंजी जाइ छॾे ओलहॾे सुर्की ईंदो फहुव वक़्तु ख़ुरूज मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ तव्हां सम्झजो त हाणे मोहम्मद अमीर जी विलादत थी पर पोढ़ा माण्हू कुराड़नि खे ख़बर आहे त उत्तर पासे लो कुतुब तारो कुतुब तारो पोढ़नि खां पुछी सिखी छॾियो किथे हुजो न क़िबले जी ख़बर नथी पवे हीअं ओलह ॾे मुंहुं करे ऐं इहो तव्हांजे सॼे कुल्हे ते कुतुब तारो अचे सम्झो त तव्हांजो मुंहुं क़िबले जे बिल्कुलु साम्हूं कुतुब तारे खे कुल्लो साम्हूं कयो तव्हांजे नक जे साम्हूं क़िबलो छॾियो इहा पोढ़नि कुराड़नि खे ख़बर आहे पर दुनिया जे आलिमनि खे ख़बर हुई त ही तारो नजमे मुहम्मदी इहो तारो जॾहिं पंहिंजी जाइ छॾे मके जे मथां ईंदो सम्झो त मोहम्मद जी विलादत थी मिम्मा यतवारसहुल उलमाउ मिन बनी इसराईल बनी इसराईलनि जे आलिमनि खे इहो इल्मु वरसे में मिलंदो पियो आयो ॾाॾनि पोटनि खे ॿुधायो पोटनि पुटनि खे ॿुधायो पुटनि पड़ पोटनि खे ॿुधायो पड़ पोटनि तड़ पोटनि खे ॿुधायो मके वारनि खे ख़बर हुई त मोहम्मद मीर ईंदो त ही सितारो चिपकी पवंदो सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्त यहूदिया वॾो आलिम भला हिकिड़ो भेरो गणी रखो त सेखारींदो जा मूंखे सुभान अल्लाह यहूदियुनि जो वॾो आलिम
उन्हें के फरसे में इल्म मिलला तौरात जो जानूआ इंजील जो पढ़लवा वो तो चवे ए मक्के वारो इन्नहु यूशकु अन यूलद फीकुम मौलूदुन या अहल मक्का ए मक्के वारो उन पाक बचड़े जे विलादत जो वक्त वेझो अची वियो थव मोहम्मद मीर जे आमद जो वक्त वेझो अची वियो यदीन लहुल अरब पूरो अरब उन्हें जे दीन ते हलंदो यमलिकुल अजम ऐं अजम जी हुकूमत मोहम्मद मीर के मिलंदी यमन जो बादशाह मोहम्मद जो कलमो पढ़ंदो इराक जो बादशाह मोहम्मद मीर जो गुलाम थींदो अजम जा बादशाह विदे पाकिस्तान ताईं मोहम्मद मुस्तफा जा गुलाम थींदा इन नबी जो कलमो पढ़ंदा उहो नबी अचण वारो हाज़ा ज़मानो ही ज़मानो उन्हें जे अचण जो आ वमन अदरकहू जेको उन नबी के पहुंचे उन जी ज़ियारत करे वतबाहू असाब हाजतहू जेको उन नबी के ॾिठई या उन जी पर पुट गुलामी कयई ताबेदारी कयई उन जा बेड़ा पार ए मक्के वारो वो मोहम्मद हाणे अचण वारो वमन अदरकहू वखालफहू अख्ता हाजतहू जेको उन नबी के ॾिसे पहुचे दीदार भी करे वरी ईमान न आणे या उन जो पैगाम उन ताईं पहुचे न मञे इन पंहिंजी बेड़ी ओड़े इन पंहिंजो पाण खे नुक़सान में विधो इन पंहिंजो पाण खे खसारे बर्बादी में विधो कामयाब उहो थींदो जे मोहम्मद मुस्तफा सुभान अल्लाह पुजे रात मदीने वाले साईं जी विलादत थी घर में पुटरो जमे के बुधाए बो अजकल तो फोन आ बाबा मुके पुट जा हुआ यारन के दोस्तन के बुधाए और मुंह खमू जाना बुधाई दो तवान सने खबर पहुंची पर जेडी मल मदीने वाले साईं दी विलादत अम्मा आमिना जे घर में थिया ओ यहूदी आलिम उच्ची जाय ते भी चंबल ते भी जे पियो हुल तजाल कल मौलू मक्के वारो मोहम्मद मीर जमील कुंतु हदसुकुम बिही जे जुमा तवा के खबरों बुधाईंदोस जंहिंजी वाखाण करे बुधाईंदोस अॼु मोहम्मद मीर आयो वअन नजमहू तलअल बारिहा अॼु रात मोहम्मद जे विलादत वारो सितारो चिमकी पियो हर घर में पढ़ो फिरी वियो मक्के जे हर घर के खबर पइजी वई त मोहम्मद मीर आयो वो सारे मक्के में खुशूं थी वियो हर को पियो चवे अची वियो रंगेलो अची वियो वो आयो नबी सरदार अल्लाह कंदो बेड़ा सभिनी जा पार अची वियो नबी सरदार
अचियो अचियो रंगेड़ो रचियो अचियो सुभान अल्लाह। मुझा दोस्तों उन रात अल्लाह जे तरफा आसमानन में ऐलान थियो तो मोहम्मद आयो, जमीनन में ऐलान थिया तो मदीने वारो मीर आयो, जंगलन में बर्रन में बयाबानन में समुद्रन में ऐलान थी विया। सीरत हलबिया वारो रिवायत थो आणे, इमाम सुयूती रिवायत थो आणे ते मुस्तफा जी विलादत वारे सुबुह ते ओभर जा पखी उडामदा ओलह दे पिया वजन, ओलह वारा पखी ओभर दे उडामदा हीअं हिक ॿिए में गिरा पिया पाए, हिक ॿिए सां चूंबू मिलाए चवनि पिया मुबारक मुबारक मोहम्मद। जंगल जा जानवर शींहं चीता बघड़ लूमड़ जंगल जा फाड़ींदड़ जानवर हिक ॿिए खे मुबारकूं पिया ॾियनि मोहम्मद मीर आयो। समुंडनि जूं मच्छूं अंदर पानी में निकल की खबर है तो मदीने वालों जा अल्लाह ऐलान कयो। मेरे बाबू तो चेत ता ये मिलाद किथों वरता है, चौथा मिलाद मला अरे मिलाद दी शुरुआत अल्लाह पाण कई। तू मिलाद जे खुशी में पाटड़ो फत जो विराईंदे, लड्डू पेड़ा विराईंदे, अल्लाह पूरो साल पुत्र विराया। रोए जमीन ते जेतिरन औरतुन के 12 रबीउल अव्वल खां वठी ईंदड़ 12 रबीउल अव्वल ताईं पूरो साल जेका बि औरत ॿार ॼणी पुट ई पुट खुशी जेके रूई जमीन ते सुकल वण हुया रब उन्हनि खे साओ कयो, जेके मेवन वारा वण हुया उन्हनि ते रब अण मुदाइता मेवा लगाए छॾिया। अंब विया उकरी, अंबनि जी मौसम कान्हे, दरिया बेग में अंब कोन्हनि, कोटड़ी में अंब कोन्हनि, हैदराबाद में अंब कोन्हनि, पर मुस्तफा जी विलादत थी त रूई जमीन जे वणनि अण मुदाइता अंब सूफ़ अण मुदाइता, केला अण मुदाइता। सुभान अल्लाह। चेतो त मिलाद कंहिं मल्हायो, इन खां वॾो ॿियो नहरे कौसर जे किनारे ते रब मुश्क ऐं ज़बरजद जा 70,000 वण पोखिया। 7 आसमान आहिनि, घणा हर आसमान ते रब नूर जो मुनारो ठाहियो, नूर जो मुनारो ठाहियो सॼो ॿरे पियो, मुनारो ॿरे पियो, उन मुनारे जी रोशनी पूरे आसमान, पहिरियों आसमान रोशन, ॿियो रोशन, ॿियो चोथों पंजों 7 आसमान रोशन। हुजूर जॾहिं मेराज ते विया उहे मुनारा परंदड़ रोशन पंहिंजे अखियुनि सां ॾिठऊं। जिब्रील ही मुनारा छा जा आहिनि, ही कहिड़े कम जा? या रसूल अल्लाह उहां जे विलादत जी निशानी, सुभान अल्लाह। तुझे विलादत वारी रात रबइए आसमान में
मुनारा रोशन कया सुभान अल्लाह और जमीन पंज तरफा चवा तो मुल्लो वरी मता कावड़ जी कोए अचो त तव्हां के मदीने वारे साईं जे प्यारे चाचे जी गाल बुधाया हुजूर जो चाचो हजरत अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब हुजूर जी कचहरी लगी पई मदीने वाले साईं जी दरबार हाय हाय ये दरबार केड़ी सोनी महफिल हसीन तुझी तुझा हसीन माना महफिल हसीन तुझी हित मीर पीर के नाने बिना बिकाना महफिल हसीन तुझी हसीन माना साईं जी महफिला चाचो अर्ज तो करे या रसूल अल्लाह मुखे मोकल ॾियो अवां जो मीलाद पढ़ा मदीने वाले साईं ये न तो चाचा मुझो मीलाद तो पढ़ी बिदत तो करी पढ़ता सवाब न साईं फरमाया कुल ला युफ्तिदुल्लाह फाक चाचा मुझी नात पढ़ तुझी सूरत न मटजे वो हजरत अब्बास खबर दो नात केड़ी पढ़ी अंत लम्मा वुलिदा अशरकतिल अर्दु वदात बिनूरिकल उफुकु अभी वजरे हवा की विलादत थी तो पूरी रुई जमीन रोशन थी वई रुगे मक्के जो शहर न रुगे अम्मा आमिना जो घर न पर पूरी रुई जमीन रब रोशन कई वदात बिनूरिकल उफुकु हबीब तुझे नूर सां रब आसमान जे किनारन के भी रोशन करे जमीन तुझे नूर सां रोशन आसमान जा किनारा तुझे नूर सां रब रोशन करे छड़िया सुभान अल्लाह ये हाणो को मुलो हुजे आज़ाद अब्बास के फतवा खड़ी हलेगा नबी के नूर तो सरे जो नबी जे नूर सां जग रोशन थियो पर सही तो चाचो आ मदीने वाले साईं जमीन कदर असाबिया ऐ पढ़े भी तो मुस्तफा जे कचहरी में साईं जे क्या समझो था सुभान अल्लाह मुझा दोस्तों जेडी मल मुझे सुने हबीब जी विलादत थी तो वो यहूदी आलिम को चे तला नजम अहमद अल्लज़ी वुलिद बिही फी हाज़िहिल लैल सितारो गिरी वियो आहे जेको मोहम्मद मीर जे विलादत ए मक्के वारो मुबारक अथव अज तव्हां जे शहर मक्के में मोहम्मद मीर माक़ूल लकुम वुलिद हाज़िहिल लैलत नबी हाज़िहिल उम्मतिल अख़ीरा आखिरी उम्मत जो आखिरी नबी आखिरुल अंबिया सभिनी नबियन जे पुजाणी वारो नबी साईं फरमाइनि था त मां मोहम्मद नबियन जे पुजाणी वारो मुंहिंजी उम्मत सभिनी नबियन जे उम्मतुन जे पुजाणी वारो वहुव मिनकुम आशिरु कुरैश ए कुरैशन जी जमायत तव्हां के मुबारक हुजे जो मोहम्मद तव्हां कुरैशन जी विलादत सुभान अल्लाह मुझा दोस्तों जेडी मल सोने हबीब जी विलादत थी
इमाम तबरानी माजम औसत में रिवायत आंदिया मिन करामती अला रब्बी अन्नी वुलिदतु मख्तूनन वलम यर अहदुन सौअती। मुझी इज्जत जे करे अल्लाह ताला मुके यो शरफ दिनो जो मुझी विलादत थी तो खुतनो थियल न तो खुतनो हजाम करे को बियो माण्हू करे अल्लाह के या गाल न वणी मुझी शर्मगाह के केर न ॾिसंदो। रब करीम मुझी विलादत इन हाल में कई जो मुझो खुतनो थियल हुयो। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों सोने हबीब मदीने वाले मीर जी विलादत थी। खसाइसुल कुबरा में इमाम जलालुद्दीन सुयूती तो रिवायत आने वुलिद मसरूरन मख्तूनन मकहूलन मगसूलन मदहूना। सुभान अल्लाह। मदीने वाले साईं जी विलादत थी त नाड़ो वढियल हुयो खुतनो थियल हुयो अखियुनि में सुरमो पातल हुयो गुस्ल ॾिनल हुयो तेल मखियल हुयो कंगो कयल हुयो सोहणी सींध निकतल हुई। मदीने वाले साईं के खुशबू लॻल। अम्मा आमिना थी फरमाए त जेॾी महिल मुझे बच्चे जी विलादत थी खरज मिन्नी नूर मुझे वजूद मजा नूर निकतो। अम्मा फरमाए थी त जेॾी महिल हुजूर जी विलादत थी त सिर पाक सजदे जीअं को वॾो माण्हू सजदो कंदो आहे नको निरड़ ज़मीन ते रखंदो आहे इएं मुंहिंजे कुर्बदार करीम सिर सजदे में पोइ सजदे मां सिर मथे खणी अशहद आंगुर सॼे हथ जी अशहद आंगुर मथे करी चवनि था अशहद अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहद अन्नी रसूलुल्लाह। मां शाहिदी तो ॾियां त अल्लाह खां सवा ॿियो को इबादत जे लाइक़ न आहे। मां शाहिदी तो ॾियां त मां ई अल्लाह जो रसूल। अम्मा फरमाए थी उन खां पोइ मुंहिंजे सोणे बच्चे जा चप मुबारक चुरनि पिया। ये चप मुबारक गुलाब जे गुलनि जे पनखिड़ियुनि खां नाज़ुक हसीन चप मुबारक चुरनि पिया। अम्मा जी जल फरमायो त मिठड़ो मिठड़ो आवाज़ पियो अचे रब हबली रब हबली उम्मती रब हबली उम्मती। मुझा मालिक मुझी उम्मत मुझे बख्शे रे मुझी उम्मत बख्शे। सवा लख नबी दुनिया ते आया पर के नबी पंहिंजी उम्मत जे लाइ हीअं दुआ न घुरी तुंहिंजे ॿी रिवायत हज़रत कुसुम बिन अब्बास खाए साईं जो सौट चए थो जॾहिं साईं करीमन दुनिया तां पर्दो फरमायो मज़ारे अनवर में जसदे पाक के लाहिण वारो आखिरी माण्हू मां हुयुसि। जेॾी महिल सरकार जो जसदे अंबरी मज़ारे अनवर में लाथ में दिल चाहियो त आखिरी भेरो मुस्तफा जो दीदार कयो तो रुखे ज़ेबा दा कपड़ो हटायो चेहरे पाक दा कपड़ो हटायो फइज़ा हुव यतहर्रकु शफ़तई ओॾी महिल सोणे नबीअ जा चप मुबारक चुरनि पिया।
फदनोतु ज़ुनींदा मूं पंहिंजो कनु वेझो कयो त हींअर छा था चवनि हिन वक़्तु छा था चप मुबारक चुरण पिया हींअर छा पिया चवनि तो मुझे महिल कनु वेझो कयो त हल्के धीमे आवाज़ में चपन मुबारकन मुंहिंजा आवाज़ पियो अचे रब हबली उम्मती तुंहिंजा छोरा मदनी लाइण खां तुंहिंजा गुण ॻाल्हियूं साईं तुंहिंजा गुण ॻाल्हियूं ॻणण खां लॻे विया तुंहिंजा थोर मदनी लाइण खां लॻे अबू पंहिंजे बच्चन खे प्यार ॾींदो आहे अम्मा पंहिंजे बच्चन खे मां वारी ममता ॾींदी आहे पर खुदा जो कसम आहे अम्मा खे बच्चन खे इहे प्यार ॾियण ॾाए न ईंदो अबे खे पंहिंजे औलाद खे भाइण इहे ॾाए न ईंदो जीअं मदीने वारो पंहिंजी उम्मत खे दरिया बेग वारा अज भी सुनो रोज़े पाक में दुआ मौला मुझे उम्मत जी भारत हुजे मुझे उम्मत जी भारत हुजे या रसूल अल्लाह यतीमन यार तू या हबीब अल्लाह अयन आधार तू या रसूल अल्लाह यतीमन यार तू या हबीब अल्लाह अयन आधार हाय हाय सद मदीने में सिखो इन जमात की मिटा सद मदीने में सिखो इन जमात की मिटा बस तुझे जेके सभी सरदार तू या रसूल अल्लाह यतीमन यार 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 तू या हबीब अल्लाह आधार तू सुभान अल्लाह ये दुनिया में रिश्तेदार अजीज करीब मित्र माइट दोस्त यार को बि कंहिंसां ईअं वफ़ादारी न कंदो ईअं कुर्बदारी न कंदो ईअं साथ न ॾींदो जीअं मदीने वारो मीर पंहिंजे उम्मत जे लाइ अहिड़े नबी जे अचण ते ख़ुशी न कजे अहिड़े आका जे मिलण ते जशन न मल्हाइजे चओ सल्लल्लाहु अलैहि आमद तुझी आका थी ये जायो आना जमदो ये आमद आका थी तुझी ये जायो आना जमदो ना तुझे मिसल जानी जग में ना तुझे मिसल जानी हिते आयो आनाई दो को हिते आयो आनाई दो को
वढियल ऐं ख़ुद नो थियल हुयो हुस्न ॾिनल ऐं तेल मखियल हुया सींधियूं सुरमा कचल पियल हुया सींधियूं सुरमा हुया सींधियूं सुरमा तजलाता बन ॾींदो कीअं आमद तुंहिंजी थी आका ये आयो आयो आना थिया नूर संदा चमकार चुटा अम्मा शाम जूं मारियूं महल ॾिठा थिया नूर संदा चमकार चुटा अम्मा शाम जूं मारियूं महल ॾिठा तुंहिंजा हार सिंगार ओ यार सुठा तुंहिंजा हार सिंगार तुंहिंजा हार चो तुंहिंजा हार सिंगार ओ यार सुठा तुंहिंजो सानीन साजन थींदो को जीअं आमद तुंहिंजी लथियूं फलकन तां मलकन फौजूं गिलमान हूरुन जूं औजूं जिन मलक ऐं माण्हुन जूं मौजूं जिन मलक ये कंहिंजी विलादत वींदो को जीअं आमद तुंहिंजी तूं बरकत बणिजी आयो जानी जग ते रहमत सायो तूं सिकवारन सरमायो गुलजार इलाही ते सायो दरिया बेग ते सायो रहे शाद जो तो सलीदो को जीअं आमद तुंहिंजी सब अर्श फर्श तुंहिंजे नाम आहे हीअ उम्मत तुंहिंजे साम्हूं आहे ही अर्श फर्श तुंहिंजे नाम ही शफाई जमात तुंहिंजे साम्हूं गुलाम आहे करमुल्लाह दर तुंहिंजो छॾे ना मदीने वारे जो दर छॾींदो जा चओ साईं जो दर छॾिबो जा दर तुंहिंजो छॾे ना वींदो को जीअं आमद जो आनाहींदो को सुभान अल्लाह 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 दलाइलुन नबुवा में इमाम अबू नुएम इस्फहानी रिवायत आंदी है हजरत अब्दुल्ला बिन अब्बास
पंहिंजे वालिद हज़रत अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब का रिवायत जदो वुलिद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मख्तूनन मसरूरा मुस्तफा जी विलादत थी तो खुतनो थियलो नाड़ो वजलो तो मानू पेट में हूंदो आहे न पेट में त उन्हें के साह खणंदो आहे नकवा तमा न मानी खाईंदो पानी पींदो ग़िज़ा मिलंदसि किथां नाड़े मां किथां नाड़े मां ॿारड़े जो जियापो नाड़े सां जुड़ियल हूंदो आहे नाड़ो अंबर जे वजूद सां जुड़ियल हूंदो आहे ॿार खे जेका ग़िज़ा मिलंदी आहे न उहा ग़िज़ा मिलंदी आहे नाड़े मज़ा मुस्तफा करीम आया त नाड़ो हुयो ई कोन सुभान अल्लाह जनाबे अब्दुल्ला बिन अब्बास तो पंहिंजे वालिद साहब का रिवायत करे तो मुस्तफा जी विलादत खुतनो थियल हुयो नाड़ो हुयो ई पो फअजब ज़ालिक जद्दुहु साईं जे ॾाॾे खे हैरत लगी अजब लगी वियो त हेड़ो ॿार असां ज़िंदगी में कोन ॾिठो ज़माने जो माण्हू हुयो जहान घुमियल हुयो जनाबे अबू तालिब मक्के जो सरदार हुयो जनाबे अब्दुल मुत्तलिब काबे जो कुंजी परदार हुयो मक्के जे अंदर उन्हें जी वॾी फॉलोइंग हुई पर चे पियो दुनिया ॾिठी दम पर हेड़ो बच्चो मुंह न हाँ वखाल लयकूनन लिइब्नी हाज़ा शानुन मुझे हिन बच्चे जो वॾो शान दुनिया ॾिसंदी मुंहिंजे बच्चे जो शान ओ जे ॾींहुं साईं जन जी विलादत थी मक्के जे घर घर में ख़बर पइजी वई त सुहिणो नबी आयो मदीने वारे जी विलादत थी पोइ रोज हुजूर जन जा अजीब अजीब मौजज़ा ॾिसंदा मक्के वारा मदीने वारे साईं जो हैरत अंगेज़ ॻाल्हियूं ॾिसंदा अजीब अजीब ॻाल्हियूं रूनुमा थींदियूं अकुल तस्लीम न करे अहिड़ा मुस्तफा जा मौजज़ा ॾिसंदा हा साईं जन जो हिकिड़ो मौजो नंढपिण जो ॿुधायो सुजाग आयो साईं जन जी उम्र मुबारक 5 साल मक्के में मींहुं न उठो 2 साल डुकर पइजी वियो वण सुकी विया सुकी विया माण्हू परेशान थी विया पोइ पाण में मक्के वारनि सलाह कई त हे काबे जे अंदर 360 बुत रखिया आहिनि महबूद उन्हनि खे पूॼींदा हुआ बुतनि जा पूजारी आहे मक्के जा माण्हू मुशरिक हुया बुतनि खे ख़ुदा छॾींदा हुआ उन्हनि खे वेनतियूं कंदा कंहिंखे चवंदा हे पुटु ॾींदो आहे हे धीउ ॾींदो आहे हे मींहुं वसाईंदो आहे हे मुश्किल टारींदो आहे हे कर्ज़ लाहींदो आहे हे बीमारी होलसेल में रखियो समझो था न पोइ मक्के जा सरदार वडेरा अमीर गरीब हड़ई गॾु थिया हे 360 पुत्र रखिया आहिनि के 14 मींहुं था वसाइनि न मरूं था बुख में डुकर पइजी वियो हड़ई आयासीं बुतनि जे अॻियां को पोचो पाई वेठो आहे को सजदो पियो करे को मथो टेकियो वेठो आहे को निरड़ पियो गसाए बुतनि खे मिंथूं पिया कनि आज़ियूं इलाज पिया कनि असांखे मींहुं खपे असां मरूं था ककरी आई में कणी वसे हिकिड़ो ॾींहुं 2 ॾींहं 3 ॾींहं मींहं जो नाम निशान न हिकिड़ो माण्हू सेबतो हुयो उन चयो यार अबू तालिब जो भाइटियो मोहम्मद करीम साईं जन जा उमिरि जे पेट में बाबा साईं गुज़ारे विया वो ॾाॾे पालियो ॾाॾो अब्दुल मुत्तलिब गुज़ारे वियो हवाले करे वियो पंहिंजे पुट अबू तालिब जे अबू तालिब केरु हो मौला अली जो बाबू
मदीने वारे साईं जो चाचो अबू तालिब मदीने वारे साईं के पालींदो हो जनाब हिकड़े माण्हू चयो तेरे हिन बुतन के 3 ॾींहं यको मथा टेकिया अथव मींहं जी कणी कोन पई खबर न तो अबू तालिब जो भाइटियो मोहम्मद करीम अजीब अजीब ॻाल्हियूं ज़ाहिर थींदियूं आहिनि उन जे वजूद में छो न हली अबू तालिब के चऊं त पंहिंजे भाइटिए मोहम्मद करीम के खणी अचे उन जे वसीले सां दुआ घुरूं मन मींहुं वसे ये ना वाह जी गाल वाह जी गाल अड़े आया अबू तालिब पंजे भाईटे मोहम्मद करीम के खणी हल बैतुल्लाह शरीफ में असा उन जे वसीले से दुआ घुरंदा अबू तालिब कदर शनास चई हींअर काढ़ो आ गर्मी आ मंझंदा निटराणा उसा मां पंहिंजे बच्चे खे ईअं कीअं कढंदुसि गर्मी में काढ़े में मां पंहिंजे बच्चे खे छो कढां ॾींहुं ठरे थधि थिए मके जो शहर हूअं ई गरम पहाड़ी आहे ॾींहुं ठरे त पोइ चओ ठीकु आहे असां वेही था मस्जिद हराम में बैतुल्लाह जेके उन जा इंतज़ार कयूं ॾींहुं ठरे त पोइ खणी अचिजांइसि असां हिन जे वसीले सां दुआ घुरंदा शाम थी जनाब अबू तालिब मुझे दिल पर नबी के नवा कपड़ा पहराया सुनो ताकि अखन में कुदरती सुरमो चेहरो मुस्तफा जो चिमकंदड़ वरी गुस्ल ॾिनई कपड़ा पारायई सिंगार करे अबू तालिब पंहिंजे फाकुर में मुझे लजपाल नबी के खणी आया जेॾी महिल बैतुल्लाह हराम में पहुतो ये सरदार होए मक्के वारो परे हटी वञो रस्तो खाली कयो जनाब अबू तालिब आयो मुझे लजपाल नबी के हीअं ॾिनी कच्छुनि जे हेठि नंढड़े ॿार खे खणबो नंढे ॿार खे ईअं खणबो आहे ईअं खयई ऐं मुझे सोने नबी जी पुठी मुबारक बैतुल्लाह जे दीवार सा लगा काबतुल्लाह जी दीवार सा मदीने वाले साईं दी पुठी मुबारक लगाई मुस्तफा जो मुखड़ो माण्हुनि जे सामने मुझे लजपाल नबी जो पाक चेहरो सलाम जे चेहरे ते सारे मक्के वारनि जूं नज़रूं मुस्तफा जे मुखड़े ते जनाब अबू तालिब तो चवे ए मुझा मालिक ए मुझा रब करीम मोहम्मद मुस्तफा जे चेहरे जो वास्तो थई असां मींहुं वसा असां डुकर में आयूं असां सख्ती में तंगी में आयूं मुझा मौला मोहम्मद जे सदके असां मींहुं वसा खुदा जो कसम रिवायत में अचे थो अन्या अबू तालिब जी दुआ हले पई ककर अची विया बादल बरसण लगा खिवणियूं चिमकण लगियूं गजगोड़ू थी वियूं वट थोड़ा मींहं वसण वो अबू तालिब शेर पढ़ियो वबियद युस्तस्कल गमाम बिवजी सिमालुल यतामा व इस्मतुन लिल अरामिन मोहम्मद जो पाक रोशन चेहरो जंहिंजे सदके ककर मींहुं वसे ए महबूब यतीमन जो यार थींदो बेवाहन जी वार थींदो गरीबन जो गमखार थींदो सुभान अल्लाह हां तो मिठा
अज भी जेकॾहिं दुख दर्द तकलीफ़ अचे न मुस्तफ़ा जे मुखड़े जो वसीलो वठी दुआ घुरकम थी वञी आज़मा जाए दिल हाज़िर करे रुखे मुस्तफ़ा जो वसीलो वठी अल्लाह का दुआ घुरजाए अल्लाह तुझी दुआ रद्द न करे कर्ज़ी आई त कर्ज़ लही वेंदी नुस्ख़ो ॾेई थो वञा नुस्ख़ो बीमार आई त शिफ़ा मिलंदई दर्द मंद आई दर्द लही वेंदई परेशान आई परेशानियूं लही वेंदई मुंहिंजा मौला तुंहिंजे दर बादाया मुंहिंजा मालिक तुझे दर बधाया वठी मेरे मोहम्मद आया ओ मुंहिंजा मौला सुभान अल्लाह वो बिठा वो नबी मदीने वारो साईं असांजे लाइ रहमत जी छपर छांव बणदी आयो चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल यजदूनहु मक्तूबन इंदहुम फि तौरात वल इंजील सुभान अल्लाह मुझे नबी जी वखाण तौरात में इंजील में भी अल्लाह लिखी चली हुई वो नबी छो आयो छा दे आयो मकसद मुस्तफा छा हुयो ॿुधंदो अल्लाह तो फरमाए यामुरुहुम बिल मारूफ व यनहाहुम अनिल मुनकर मुंहिंजो नबी तव्हांखे नेकियुनि जो हुकुम ॾियण आयो आहे गुनाहनि खां रोकण छाजे लाइ आयो आहे छो आयो आहे जंहिंजो मीलाद मल्हाईंदो जंहिंजी ख़ुशी मल्हाईंदो उहो आयो छाजे लाइ आहे कुरान फरमाए थो तव्हांखे नेकी सेखारण आयो आहे पीउ मां जी ख़िदमत कर या नेकी आहे पाड़े वारनि सां भलो हल या नेकी आहे कुराननि जी इज्जत करने किया नंढन ते बाझ करने किया रस्ते सा कंडो भितर ठिकर हटाने किया चोरी न कर या बुरो कमा जिना न कर बुरो कमा पराओ हक न खा बुरो कमा पी मां जी दिल न रंजाए बुरो कमा ओड़े पाड़े वारन के नहीं जाए यो बुरो कमा हलाल खाओ चंगो कमा हराम खां बच बुरो कमा हराम खाइण बुरी ॻाल्हि आहे रिश्वत वठण चोरी करण पराओ हक खाइण बुरी ॻाल्हि आहे मुंहिंजो नबी तव्हांखे सुठा कम सेखारण आयो आहे बुरनि कमनि खां रोकण जेको मदीने वारो साईं हुकुम करे त मञंदे गुलज़ार इलाही वारा वो हुकुम हबीब जो मञंदे ऐं जंहिं ॻाल्हि खां साईं रोके त रुक पे कहिड़ा कहिड़ा रुकबो सची था चओ महबूब जन ॻाल्हियुनि खां रोकियो आहे रुकजी वेंदो ऐं जन ॻाल्हियुनि जो हुकुम ॾिनो आहे उन ते अमल कंदो पोइ मदीने वारो साईं फरमाए थो निमाज़ पढ़ो पढ़ंदो निमाज़ घणा ॾींहं पढ़ंदो पूरी ज़िंदगी पक था चओ पढ़ंदो निमाज़ कूड़ न ॻाल्हायो ठगी न कयो चोरी न कयो ज़िना न कयो शराब न पियो बेहयाई जा कम न कयो कंहिंजी दिल न आज़ारियो कंहिंखे ॾुख न रसायो सोने नबी जी सुन्नत शरीयत दीन ते अमल कयो पर इहो दीन किथों मिलंदो कीअं मिलंदो होटल ते मिलंदो जवाब ॾियो दीन स्कूल में मिलंदो कॉलेज में मिलंदो यूनिवर्सिटी ते तव्हांजे माशाअल्लाह हैदराबाद में खोड़ यूनिवर्सिटियूं आहिनि सिंध यूनिवर्सिटी में दीन मिलंदो
चांदका यूनिवर्सिटी में या सही मुझा LMC में न दीन मिलंदो अल्लाह वारा चिकर कुंभर वटि मिलंदो न सोन सोनारे वटि ऐं सुट पट मनिहार वटि कपड़ो कपड़े वारे वटि आलू ऐं टींडा सब्जी वारे वटि पर जे दीन खपे न त पोइ तोखे गुलज़ार इलाही दीन खपे त हीअ डीपू आहे हिन जाइ ते दीन मिले थो सुन्नत शरीयत जी तालीम मिले थी बेटा वो उन जाइ ते आ जिते दीन जो इस्लाम जो नेकी जो रस्तो मिले थो मुस्तफा जे दर जी गुलामी मिले थी उन दर ते आए रब तुझा बिनी जहानन में बेड़ा पार करे छॾींदो अल्लाह करीम मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए मदीने वारे मीर जे सदके असां सभिनी जी हाज़िरी पंहिंजे दर ते